कयूं था तव्हां पोस्टियूं रखो था पोस्टियूं पढ़ो जेकॾहिं तव्हां तंज़ीमी का पोस्ट बि नथा रखो तव्हां कनि ॿिनि दोस्तनि सां पाण में का गैदरिंग करे का ख़ुशीअ जी या का गमीअ जी पोस्ट रखो था तॾहिं बि सिंध जे उस्ताद जेको मुंहिंजो महबूब आहे उनजी दिलि मां आवाज़ थो निकिरे त मूंखे सर्विस स्टेक ते खणे वठाए ॾींदो मुंहिंजी इनिशियल अपॉइंटमेंट वारो मसइलो कॾहिं कढो असांखे हबो ऐं कलेक्टर में वकोड़े वियो आहे सरकार वटि अथव असांजा उहे मसइला कॾहिं हल कराईंदा अञा उहो सभिनी खे छॾणु घुरिजे हाजी शबीर मोहम्मद सठे साहिब असांजे अॻुवान तहरीक हलाई सभु दोस्त असां हुते कराची में वियासीं ऐं हुते धरणो लॻो 4-5 ॾींहं उहो धरणो जारी रहियो बकोर साईं अमल वारे जे त केतिरा बि दोस्त हुया पर राति ॾींहं हुते वेठा वरी उन मरण घड़ी ताईं बुख हड़ताल जो ऐलान कयो मथो रमज़ान शरीफ़ बि आयो पे तबियत बि साईं जी नासाज़ी दोस्त साईं वटि कई विया साईं अतीक रहमान ऐं ॿिया दोस्त विया त साईं मरण घड़ी वारे बुख हड़ताल वारे ऐलान खे वापसि वठो हाजी साहब मथो रमज़ान खे ॾिसी करे तहरीक मोखर कई आहे सुभाणे मुश्किल सां गॾिजाणी थींदी तहरीक जे मसइलनि ते साईं मुमताज़ वधे ॻाल्हायो आहे साईं अमौला ॻाल्हायो आहे ॿियनि दोस्तनि बि ॻाल्हायो आहे तव्हांजे अहसासनि जो तव्हांजे जज़्बनि जो असां वटि कल्ह बि क़दुरु अॼु बि क़दुरु आहे सुभाणे बि क़दुरु रहंदो असां दोस्त पाण में वेही करे मशवरा कंदासीं जे ज़रूरत पई त सिकंदर जतो ई लखी असांजे गुलाम रसूल मार ॾे हली वेंदो मोए में पंहिंजे पीर मुज़फ़र ॾे हली वेंदो अचो त सभु गॾिजी अनाऊं सनाऊं ख़तमु करे सिंध जे उस्ताद जे मुंहं ते मुल्क वापसि आणो इलेक्शन कमीशन बाबा 5 माण्हू 6 माण्हू इलेक्शन कमीशन जा माण्हू आहिनि सिंध जो 1.25 लाख प्राइमरी उस्ताद हिन वक़्तु 1.25 लाख प्राइमरी उस्ताद हिन वक़्तु जेकॾहिं 11 माण्हू वेही करे तंज़ीमी कमकार खे संभालनि लिस्टूं इलेक्शन कमीशन वोटर लिस्ट ठाराइनि ऐं तालकनी इलेक्शन कमीशन खे नोटिफाई कनि ज़िलनि इलेक्शन कमीशन खे नोटिफाई कनि इन्हनि में ज़ाहिर आहे मीटिंग कंदा महीनो 15 ॾींहं 1.5 महीनो हिन जो प्रोसेस हलंदो जेकॾहिं असां दोस्त पाण में अनाऊं ख़तमु करे उस्तादनि जे वसीयत मुफ़ादनि खे साम्हूं रखी उस्तादनि सां सचाई उस्तादनि सां वफ़ादारी ऐं उस्तादनि सां हक़ीक़ी मोहबत कंदड़ लीडर जो सबूत ॾियो ऐं तारीख़ जो ऐलान करियो त मां ऐलान थो कयां त सरकार त छा हीअ सरकार त जाबर सां साईं नज़ीर सां खे यादि हूंदो आमिर ज़िया खां बि पेटीअ में पंहिंजा मसइला हल कराया आहिनि ऐं पेटीअ परवेज़ मुशर्रफ खां बि पंहिंजा मसइला हल कराया आहिनि हिन सरकार को त असां मसइला हल कराइण जी असां अहिड़े नमूने सां जेकॾहिं गॾिजी पोइ हल कराए वञूं जीअं चवंदा आहिनि सियाणी माई मकड़ में वार पढ़े असां मकड़ में वार पढ़ंदासीं छाकाणि त हीअ जेका सरकार आहे तव्हांखे सम्झ में अचे थी त कुर्सियुनि ते वेठी आहे इटाटपुर सां वेठी आहे पर अंदरि हुननि जो पोपड़ो हाणे जेकॾहिं उहो हवाई ते दरबो खड़के त हुकुमरान था चवनि कई एहतिजाज कयो आहे हाणे बाबा हवाई ते दर खड़कियो आहे जॾहिं सिंध जो उस्ताद मैदान ते निकिरे ऐं हिकिड़ी दान करे त सिंध सॼे में पैतार मची वेंदो इहो हुकुमरान तव्हांखे पाण जोड़े घुराईंदा पंहिंजा मसइला हल कयो तव्हांखे यादि हूंदो रफ़ीक दरबार जे दौर में जॾहिं सिंध जे उस्तादनि खे टाइम स्केल जी नोटिफिकेशन टाइम स्केल जो पानी मरहूम लियाकत देदर साहब वठी आयो सिंध जी वर्किंग कमेटी उन में घोड़नि दोस्तनि साईं चयो त हे पनो त बाबा ईअं फिराना माण्हू वठी ईंदा आहिनि बाक़ी वज़ीर वारा फोटू ते हाजी इब्राहिम जकाणी इलाही कढाईंदो आहे उहो फोटुनि सां पननि सां मसइलो थींदो जा पर मरहूम लियाकत देदर रफ़ीक दरबार सां गॾिजी सैलानी फ़कीर बणिजी करे सिंध जे हर हिकु यूनिट में वियो दोस्तनि वटि वियो उन्हनि में तारीख़ जो रूप थियो हिकु अहिड़ो ज़िलो बि हुयो जिते सिंध जी ज़िले जी जनम गाड़ी ऐं उन में मां बि हुयुसि साईं रफ़ीक बि हुयो साईं लियाकत बि हुयो सैयद मुमताज़ शाह बि उन में मूंसां गॾु हुयो उते उन्हनि दोस्तनि एतिरी छिती तनक़ीद कई जॾहिं मरहूम लियाकत तक़ीर जे लाइ थियो त वेठल जनरल बॉडी जे मेंबरनि शेम शेम जा नारा हया ओ शेम शेम जा नारा पियो हणे लियाकत मरहूम उनखे पिरी ऐं महबूब सां हर हर पुकारे पियो
2 मिंट मूंखे ॿुधो ऐं हुननि खे टाइम स्केल जे हवाले सां तहरीक जे लाइ मोटिवेट कयो। ॻाल्हि आई त तहरीक जे लाइ खज़ानो बि ख़ाली आहे, तहरीक हलणु घुरिजे। पेटीअल सिंध जे सदर हीअं झोली जॾहिं जंहिं दोस्त वटि आहिनि उन झोलीअ में विझे। वॾो ज़िलो आहे सिंध जो, 380 रुपया झोल में पिया, 380 रुपया झोल में पिया। पर पोइ बि रफ़ीक जरवाल लियाकत देदड़ मायूस न थिया। हिननि चयो त अञा कदम अॻिते वधाईंदासीं। पोइ ॾिठो त कदम अॻिते वधियो, फोर्स लिविंग ते वियासीं, जबरी मोकलुनि ते वियासीं। अरबाब रहीम सां जंहिं महिल सिंध जे उस्तादनि